मुझे दोस्तों काई जाति जो वजूद उस ताईं कायम है, उस ताईं बरकरार है, या कंहिं बि जाति जो ज़िंदह रहण जो सिर्फ सबब हिकिड़ो है त जेकॾहिं उन जातीअ जा बाशिंदा उहे माण्हू हिकु मख़सूस ॿोली, हिकु मख़सूस ज़बान ॻाल्हाइनि था, छाकाणि उहा ज़बान, उहा ॿोली आहे, उहा सही माना में रूह आहे जेको असांजी सभ्यता ऐं संस्कृति खे ज़िंदा रखे थो, ॻंढे थो। उहा ॿोली आहे जेका सभिनी माण्हुनि खे हिकु धागे में पिरोए थी पई। मुंहिंजा दोस्तो, ॿोली सिर्फ़ु कुझु आवाज़नि जो हिकु मजमूअ न आहे, पर ॿोलीअ में असांजी सभ्यता, संस्कृति, असांजी तहज़ीब समायल आहे, पढ़ाए असांजे वॾड़नि, असांजे बुज़ुर्गनि, असांजे मुफ़क्करनि, असांजे दूरादेश जेके इंसान असांजा हुआ, उन्हनि सदियुनि खां पंहिंजे अनुभव, पंहिंजे अकुल, पंहिंजे इल्म सां जेको कुझु हासिल कयो, उहो सदियुनि जो अनुभव जेको आहे उन सभ्यता ऐं संस्कृति में जुड़ियल आहे। सभ्यता या संस्कृति हिकिड़े ॾींहं में न ठहंदी आहे, त उहा ॿोली आहे। उन ॿोलीअ सां असांजो वजूद आहे, असांजी उहा पहचान आहे। मुंहिंजा दोस्तो, असां सही माना में उहा ॿोली पंहिंजे यंगस्टर्स खे अञा ताईं पहुचाई न आहे, इहो मां फील कयां थो। अॼु हिंदुस्तान जे अंदरि हींअर रिसेंटली सर्वे कयो वियो त हिंदुस्तान में लॻभॻि 16,000 ॿोलियूं ॻाल्हायूं थी वञनि पियूं, ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त 16,000 ॿोलियुनि मां सिर्फ़ु 21 ॿोलियुनि खे 8th शेड्यूल में तस्लीम कयो वियो आहे सरकारी सतह ते। 1949 त शायदि 14 ॿोलियूं हुयूं, ऐं 1967 में असांजे राइटर्स जे आवाज़ ते सिंधी ॿोलीअ खे बि उन में शामिलु कयो वियो, ऐं उन खां पोइ 5 ॿियूं ॿोलियूं उन में शामिलु थियूं आहिनि। सरकार बि ज़रूरु कुझु ॾिठो हूंदो त 16,000 ॿोलियुनि मां सिंधीअ खे जॻह मिले थी, त सिंधी ॿोली केतिरी न महान ऐं उन में केतिरी मालदार आहे, केतिरी उन में खज़ानो आहे, इहो सरकार खे बि अहसासु थियो हूंदो। मुंहिंजा दोस्तो, इहो वर्सो जेको आहे ॿोलीअ जे बारे में असांखे पंहिंजे ॿारनि खे ॿुधाइणो आहे। असांजा ॿार जेकॾहिं उन इल्म खां वांझियल रहंदा त असांजी ॿोली केतिरी महत्वपूर्ण आहे, केतिरी रिच आहे। जी ॾिसो, अमड़ खे कीअं थो चए असांजो ही शाइर, दिलबर शाइर हासिद साहिबु, कि अमड़ मुंहिंजी जीजल खपे, शिड़ ब तुंहिंजी, तुंहिंजो धड़को खपे, वरी हंज में खण त ॿीहर रुसां मां, कॾहिं को न्यापो चिठी थी अचे जे, कॾहिं को न्यापो चिठी थी अचे जे, सॼो ॾींहुं हासिद लुछी थो लुछां मां, अमड़ मुंहिंजी जीजल खपे, शिड़ ब तुंहिंजी, वरी हंज में खण त ॿीहर रुसां मां। कुझु अहिड़ो दर्द खणी करे असांजे विच में अहिड़ियूं शख़्सियतूं जॾहिं असांजे विच में आहिनि, त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद लाइ ऐं माली कल्चरल अकेडमीअ लाइ इहा तमामु गर्व ऐं फ़ख़ुर जी ॻाल्हि आहे। हिते अव्हां सभिनी जो दिलि सां असां स्वागत कंदे, साम्हूं वेठल शख़्सियतूं आहिनि, उन्हनि जो बि जेको आहे तमामु दिलि सां, दिलि जे तहन सां स्वागत था कयूं। हिते जिन जो नालो खणा उहा हिकु हिकु संस्था आहे। अहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि, हक़ीक़त में त अव्हां सभिनी जो सन्मान थियणु खपे। अव्हां सभिनी खां असांखे घणो कुझु सिखणो आहे, छाकाणि त अव्हां सभु हिते जेके हाज़िर आहियो उहे कंहिं न कंहिं संस्थाउनि जा, हिकु वॾी संस्था जे रूप में असांजा प्रतिनिधि जे रूप में तव्हां हिते आया आहियो। तव्हां सभिनी जो बि राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां दिलि जे तहन सां स्वागत आहे। At the center of our society. When I began to pen down my thoughts, I realized that this subject cannot simply be written. I decided to take my thoughts and throw them to the faces of young minds like myself. I decided to call a conference of young people at a college in the Mumbai suburbs. The word was spread, and on one weekend day, I had a fabulous attendance of 70 youngsters who came to converse on the subject in highlight.
So we 70 of us in a huge classroom with a majority from the Sindhi community and a handful of 11 persons who came from cultures other than Sindhi. The average age of the room was about 25 years, and I was prepared with an agenda. The first on the list was to understand how well the youth of today knew to read and write in Sindhi. I passed around a piece of paper on which was written a sentence in Sindhi. The paper was passed from one pair of curious eyes to another pair of curious hands, and each was attempting to read it. The piece of paper in Sindhi typography came back to my hands, on which was written, "I am proud to be Sindhi." And unfortunately, not a single youngster could comprehend it. It was a big blasphemy. At this point, it was essential for the room to understand the importance of us youth in preserving our own culture. Every culture has a main ingredient, and that main ingredient is a younger generation, because when young members wear a culture and adopt its heritage, the community enriches and blossoms, but unfortunately, the Sindhi community lacks the vital force of the younger generation. We went on to understand how many could talk in their mother tongue. Majority of 80% raised their hands. Most could understand and speak Sindhi well, and admitted that it was mandatory to speak in Sindhi when they went to visit their dadas and dadis. However, in recent, no one spoke the language, not even to their own parents. It was upsetting to know that majority of the parents spoke to their children in English or Hindi, and a bare handful spoke to their siblings in Sindhi. Everyone in the room began to understand the hal of our precious Sindhi Boli. I pointed out to all of them that they were studying in a college that belongs to a Sindhi community and to a Sindhi trust, but frankly, no one even spoke to one another in Sindhi in college. Occasionally, they would joke around, "Ade vari sai," but that's about all. Not a single person admitted to having a true conversation in Sindhi. A non-Sindhi Gujarati member mentioned he had immense pride on his culture and had no shame in speaking in his mother tongue. Our Gujarati brother had accidentally put a very tough question in front of us. Is the Sindhi youth ashamed to speak in their mother tongue? You would have heard a pin if I dropped it at that time, and all of them were waiting for someone to break the uncomfortable silence. It seemed all were beginning to understand the importance to speak and make use of this wonderful Sindhi Boli. To me, I was very happy that this discussion had occurred, because these thoughts actually provoked all of them to think about the implication that I wanted to point out to. The youth jointly came up with the idea to create a modern newspaper which speaks in an unbiased language, a tabloid which would be written in the original Sindhi script but also include a few pages in Devanagari along with the Roman script, where we read English alphabets but speak Sindhi words. All were in synergy of this thought and volunteered to bring to life this novel initiative and keep our Boli alive. साईं उहे सुहिणा ॾींहं ज़रूरु ईंदा जे अहिड़ा नौजवान जेका असांजी नई टही आहे उहे असांजी ॿोली मुंहिंजी जेका मादरी ॿोली ॻाल्हाईंदा, इहो असांखे फ़ख़ुरु ऐं ख़ुशीअ जो जेको आहे अहसासु थो थिए। महिरबानी। फंक्शन ॾिसंदो आहियां त मूंखे हिकिड़ी यादगिरी ईंदी आहे, ऐं मां चवणु चाहियां थो त पहाको हिकिड़ो आहे जो लेखक लिखियो, तव्हां ॿुधो हूंदो अॻ में। मूंखे 3 माऊं आहिनि। आई हैव 3 मदर्स। हिकिड़ी मूंखे छॾे वई, मां बायोलॉजिकल मदर लेफ्ट मी। हिकिड़ी खे मां छॾे आयुसि, आई लेफ्ट माय सिंधी। पर 3 हमेशह मूंसां रहंदी, त सिंधियत, Sindhi culture, Sindhi language. So that is what we have got to live with. Let's not lose that. And these kind of programs will always help. And anyway, from college point of view, from personal point of view, from personal trust, anyway I can help, I'm always there. Thank you very much. Nice to be here. And की जेड़ी कौम जी भाषा व साहित्य जीअरो आहे, उहा क़ौम ऐं उहा भाषा बि सदैव जीअरी रहंदी आहे। ऐं जंहिं क़ौम जी साहित्य ऐं भाषा ख़तमु थी वई त उहो क़ौम बि ख़तमु थी वेंदी आहे। इन करे गवर्नमेंट ऑफ इंडिया जी हिकु मात्र सिंगल इहा संस्था आहे, राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, जंहिंजो कमु आहे सिंधी भाषा और साहित्य के प्रमोट करण।
लगभग 1.5 साल पहिरियों माननीय मंत्री महोदय असांखे ये जिम्मेदारी ॾिनी से हिक सदस्य जे रूप में उन्हनि मूंखे मनोनीत कियो ऐं असां वॾे भागी आहियूं कि उन्हनि ई असांखे वाइस चेयरमैन जे रूप में रमेश वर्ल्यानी साहब और डायरेक्टर के रूप में श्री निर्मल गोपलानी जी के असांखे इहो सौंपिया। मां इहो करे इन करे नथो चवां वर्ल्यानी साहब या गोपलानी साहब लाइ कि मां खां सीनियर आहिनि, दरअसल उन्हनि जो जेको विज़न आहे, जेकी उनजी सोच आहे सिंधीअ लाइ, इहे शब्द मां इन करे चवां थो। असांजी राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद जी जॾहिं पहिरीं मीटिंग थी हुई ऐं मां पहिरियों दफ़ो वर्ल्यानी साहब खां छत्तीसगढ़ भवन में मिलियो हुउमि, कुझु मुंहिंजा साथी वेठा आहिनि हिते, उहे बि असां सां गॾु हुया, जंहिंमें डॉक्टर बलदेव मटलानी साहब हुया, डॉक्टर रवि प्रकाश टेकचंदानी साहब, हीरो दादा, या बि असांजा नौजवान साथी हुया असां सां गॾु। असां इहो वीचार कयोसीं कि सिंधी भाषा ॿार छो नथा पढ़णु चाहिनि, या छा ॻाल्हि आहे कि असांजी अचण वारी नई पीढ़ी जेकी आहे, जेको सब्जेक्ट आहे, मां सब्जेक्ट ते नथो ॻाल्हायां, पर तंहिं टाइम ते असांजो पहिरियों जेको वीचार थियो हुयो हिन ॻाल्हि ते थियो कि सिंधी नौजवाननि जो सिंधी भाषा खां परे छो था थींदा वञनि। सबसे बड़ी प्रॉब्लम होती है जब आप एक मंच पर खड़े हो जाते हैं जहाँ पर कि आपको भाषा आती नहीं है, जिस भाषा में चर्चा हो रही हो, तो आपको जो कुंठा होती है, जो आपको एक क्लॉस्ट्रोफोबिकनेस होती है कि आप बहुत सारी बातें आपके अंदर हैं पर आप कह नहीं पा रहे। फिर भी मैंने अपने माध्यम से जो खुद भी सिंधी भाषा के लिए किया, उसमें कोई ख़ास डिज़ाइन नहीं थी। हाँ, अलबत्ता डिफ़ॉल्ट ज़्यादा था क्योंकि राम जवाहरानी जी का साथ मिला और कुछ प्रोग्राम्स बनाए हमने सिंधी भाषा में, पर मुझे लगता है कि और बेहतर मैं कर सकता था। मैं अपने आप से संतुष्ट नहीं था, भले ही राम जी संतुष्ट थे, लेकिन और उसका रीज़न ये रहा कि अगर आपने देखा हो, जैसे किसी भाषा को अगर हम थोपते हैं या उस भाषा को हम चाहते हैं कि हर आदमी उसको बोले, हिंदी के साथ ही ये हुआ। आज़ादी के बाद ये हो गया कि हिंदी जो है वो भाषा बन गई और लिंक लैंग्वेज इंग्लिश हो गई, लेकिन साउथ में हम जब भी जाते हैं, कोशिश करते हैं, तो वहाँ पर हम जाके अपने आप को, एटलीस्ट नॉर्थ से जो जाते हैं वो तो महसूस करते हैं कि वो कनेक्ट नहीं हो पाते। सरकार में भी मजाक सा ही चलता है कि एक कागज़ हमारे पास भेज दिया जाता है और वो अंग्रेज़ी में आता है और उसके पीछे लिखा होता है हिंदी वर्जन फॉलोज। हिंदी वर्जन कभी पहुंचता नहीं है, आप अंग्रेज़ी में काम कर लेते हैं। तो अगर आपको जो समस्या सिंधी में दिख रही है, मुझे वो हिंदी में भी वो दिखती है वैसी। बल्कि मैंने एमपीज़ के एक ग्रुप को कहा भी था जब बैठे थे कि हिंदी को किस तरीके से और किया जा सकता हो, तेज़ी से उसका विकास। तो मैंने कहा उल्टा कर दें, हिंदी वर्जन फॉलोज की जगह इंग्लिश वर्जन फॉलोज कर दें और हिंदी में भेज दें, तो झक मार के हम काम करेंगे। सिंपल सा था और कुछ नहीं था, जो लोगों की समझ में आया भी, और लेकिन कुछ हुआ नहीं। तो बहरहाल हिंदी राष्ट्रभाषा और हिंदी के लिए सरकार प्रयास भी कर रही है, पर सिंधी के लिए क्या हो सकता है मेरे हिसाब से, अगर सभी लोग आप में से, क्योंकि अब जैसे मैं मराठी चैनल को हेड कर रहा हूँ, मुझे आती नहीं है भाषा मराठी बहुत ज़्यादा, लेकिन मीडिया में होने के नाते भाषा मेरे लिए उतनी इम्पोर्टेंट नहीं है। उसका प्रेजेंटेशन अगर मैं पहुँचा सकता हूँ लोगों को, और वो लोग जो जानते हैं भाषा को वो मुझे बता दे कि ये सही है, तो वो किया जा सकता है और सफल भी हुए। सिंधी को हमने एक छोटा सा प्लेटफॉर्म दिया सह्याद्री चैनल पर, और पिगी राइड जिसे कहेंगे। तो ये 6 साल पहले कुछ काम हुआ, और 6 साल के बाद जब मैं वापस आया तो अभी भी मैंने चाहा कि दूरदर्शन के और चैनल्स भी सिंधी को एटलीस्ट पिगी राइड दें, अगर नहीं जहाँ जहाँ लोग हैं, ग्रुप है, जहाँ जहाँ आपके समाज के लोग रहते हैं, वो आकर के करें। लेकिन टू बी वेरी फ्रैंक, समाज की तरफ से भी बहुत सारे राम जवाहरानी मुझे मिले नहीं। बहुत सारे लोग ऐसे आए नहीं जो खुल के आए हों और कहें कि चलिए हम भी साथ हैं। उसके लिए इनिशिएटिव आपको तो लेना पड़ेगा, और इनिशिएटिव के लिए मेरे जैसे, ये भी पॉसिबल है सारे ऑफिसर्स ना भी मिले आपको, लेकिन 1-2 तो और मिल ही जाएंगे इतने बड़े नेटवर्क में जो आपकी मदद कर सकेंगे। तो मेरी रिक्वेस्ट ये है कि
आप लोग और साउथ में यहाँ वहाँ जहाँ भी चैनल्स में जहाँ भी आप रहते हैं, जिस जगह भी रहते हैं, वहाँ पर लोगों को ले और एटलीस्ट एक अपने लिए विंडो वहाँ रखें। बल्कि मुझे तो ये भी याद है कि एक प्रोग्राम में राम जेठमलानी जी को सिंधी में प्रोग्राम हमने किया था, लेकिन लोकल मराठी में जा रहा था चैनल पे, तो मैंने कहा इससे पहले कि लोग मुझ पर कहें साहब आप मराठी चैनल में क्यों सिंधी दिखा रहे हैं, तो मैंने फ़ौरन बड़ी सफाई से उसको मराठी में सबटाइटल कर दिया। अब राम जेठमलानी जी सिंधी में बोल रहे थे, बाला साहब ठाकरे उसे मराठी में समझ रहे थे, और मेरे पास फ़ोन आ रहा था कि साहब आपने बड़ा अच्छा किया, सब लोग सब समझ रहे हैं एक दूसरे की भाषा को और भाषा को बढ़ोतरी मिल रही है। तो ये थोड़ा सा वील हैव टू यूज़ अवर ओन कॉमन सेंस एंड इंटेलिजेंस टू इंश्योर दैट लैंग्वेज। एंड आई फील अगर आप जैसा मैंने जो थोड़ा बहुत समझ पाया कि वो समाज खत्म हो जाता है, वो लोग अगर वहाँ की भाषा और वहाँ का संस्कृति अगर और आगे नहीं बढ़ती है, ये सत्य है। तो मीडिया इतना फैल चुका है, मीडिया इतना इस वक्त एक्सपेंड हुआ है, उस पर अगर आप लोग उसको कैरेज का इस्तेमाल अगर कर सकते हैं तो एटलीस्ट आई फील यू विल बी एबल टू गेट अ बेटर प्लेटफॉर्म एंड और मेहनत से आप कर सकते हैं। वरना हम थोड़े से लोग रह जाएंगे उसको चर्चा करके, और हमारे साथ ही सारी हमारी वेदना, हमारे जो भी हमारी समस्याएं हैं, जो जिस चीज़ का हम इतनी चर्चा कर रहे हैं, हमारे साथ चली जाएगी। तो मैं इतना वादा कर रहा हूँ, और एक वादा आप भी करें कि कुछ नई चीज़ मुझे ला के दें मेरे प्लेटफॉर्म के लिए, कुछ नए तरीके से अगर हम कर सकते हैं तो एक विंडो सह्याद्री की, जैसा मैंने कहा, वील ओपन इट अप एंड वील कंटिन्यू डूइंग सो। शर्मा जी के बाद मेरा नंबर लगा, क्योंकि मैं भी अपनी बात आपसे सिंधी में कर नहीं पाऊंगा, बट समझता हूँ, और मैंने करीब करीब 70 to 80% जो कुछ यहाँ बोला गया वो सुना और समझा है। मुझे राम जेठमलानी जी ने यहाँ बुलाया, पुराने संबंध, मतलब मेरे जो एक जनरेशन पहले से जो मेरे मैटरनल अंकल हैं रहे, उनसे उनके बहुत संबंध रहे, तो ये क्या नाता है, तो सबसे बड़ा नाता तो प्यार का नाता होता है। और वही एक कोइंसिडेंस है कि जो कंपेयर अपने भाई कर रहे थे, उन्होंने बराबर उसे कि भाषा को भी और साथियों को भी जो जोड़ता है वो प्रेम की भाषा, वो सबसे बड़ी। और यही एक रीज़न रहा होगा जिसकी वजह से मेरा और हैदराबाद सिंध कॉलेजिएट बोर्ड, और वो आज का नहीं, कम से कम 20 साल का बहुत स्ट्रॉन्ग रिलेशनशिप उनके साथ रही है। यूनिवर्सिटी में तो क्या है, पर अभी कुछ दिन पहले केसी कॉलेज में मैं बोल रहा था, ये वेरी टेम्परेरी पोस्ट होती है, आप टेन्योर पोस्ट कहते हैं, आज है और 3 साल कितनी जल्दी या 1 साल कितनी जल्दी जाता है पता ही नहीं लगता है। बट असली जो रिलेशन है वो इस तरीके के जो 20-20 साल, 25 साल, 30 साल, उतने ही स्ट्रॉन्ग। प्रिंसिपल्स, सीनियर प्रिंसिपल रिटायर हुए, न्यू कलीग्स आए, और सब जगह वही संबंध, उसी तरीके के स्ट्रॉन्ग संबंध बने रहे। श्री रोहित कपूर जी, 2 शब्द आज के इस अवसर पर कहें। आप कई पिक्चरों में हीरो के तौर पर ही अपनी भूमिका निभा पाए हैं। बस 2 ये लाइनें आपके लिए कि सपने टूट जाते हैं, अपने रूठ जाते हैं, मगर जब साथ हो आप जैसों का तो राह के कांटे भी फूल बन जाते हैं। श्री रोहित कपूर। शुक्रिया, शुक्रिया। यहाँ बैठे माननीय हस्तियाँ, आप सब प्यारे भाई और बहनों, सबको मेरा प्यार भरा नमस्कार। आपने नोट किया होगा प्यारे दोस्तों कि यहाँ सबसे छोटा या बालक मैं ही हूँ, तो छोटों का काम है सुनना, छोटों का काम सुनाना नहीं है। इसलिए मैं सबके आदेश सुन चुका हूँ और सबके साथ सहमत हूँ। और राम दादा जो मेरी तरफ तक रहे, मैं उनका बहुत शुक्रगुजार हूँ कि उन्होंने मुझे यहाँ याद किया। डैडी का बड़ा साथ रहा है सिंधी समाज के साथ, राम दादा के साथ तो बहुत ही प्यार, बिल्कुल परिवार जैसे हैं, मेरे बड़े भाई जैसे हैं। हुक्म करते हैं तो मैं पहुँच जाता हूँ। ये इनका प्यार हमेशा याद करते हैं और मुझे बड़ा फ़ख्र होता है कि मैं अपने सिंधी समाज के साथ जुड़ा हुआ हूँ और बहुत खुशी भी होती है। इसलिए मैं ये 2 लाइनें गा देता हूँ।
हे नीले गगन के तले हो, नीले गगन के तले हमारे सिंधी समाज का प्यार पले। मेरी दुआएं हैं हमारा ये सिंधी समाज सदा ही फूले फले। हे नीले गगन के तले सिंधी समाज का प्यार पले। थैंक यू वेरी। निर्मल गोपलानी जो चइबो आहे इंस्टेंट कॉफ़ी कंहिंजी ॻाल्हि ॿुधी यकदम शाइरी करे सघे थो। जॾहिं सिंधी क़ौम में अहिड़ा शाइर हुजनि उहा क़ौम पुठिते कीअं पवंदी। मूंखे यादगिरी आहे अॻे साल अहमदाबाद में सम्मेलन थियो हो। भाउ नरेंद्र मोदी उते हो ऐं छा त ॾोरापा ॾिना सिंधी कम्यूनिटी खे। ऐं उहो ई पियो ॾिसां अॼु असांजो सब्जेक्ट हुजे सिंधी लैंग्वेज एंड यंगस्टर्स। घणा यंगस्टर्स हिते वेठा आहिनि। असीं पंहिंजो पाण सां पिया ॻाल्हायूं त असांजे भाउ नरेंद्र मोदी चयो पार्टीशन के बाद सिंधियों ने अपनी परंपरा भुला दी है, अपना खान बान भुला दिया है, अपनी लिबास भुला दी है, अपनी जुबान भुला दी है। हाणे इहो चवण लाइ असांखे ॿी क़ौम जो माण्हू खपे। असीं महसूस नथा करे सघूं। आज अटल बिहारी वाजपेयी जी को भले ही लोग याद करते होंगे प्राइम मिनिस्टर के रूप में, लेकिन मेरा यह मानना है कि अटल बिहारी वाजपेयी चेहरा थे। प्रशासनिक क्षेत्र में जो आडवाणी जी की पकड़ थी वो अटल जी की नहीं थी। लेकिन दुर्भाग्य है कि हिंदुस्तान की राजनीति में सिंधी समाज का बहुमत नहीं होने से हम पीछे हो जाते हैं। यो असां माण्हुनि खे ॿुधाईंदा आहियूं। और मां इन करे चवां थो पियो, अॼु तव्हां जेके ॿार आहियो, जेके बि भाउर भेनरूं आहियो हिते आयल आहियो, तव्हां इहो महसूस कयो कि जेसिताईं तव्हांजो राजनीति और प्रशासन में पकड़ कोन्हे तेसिताईं सिंधी समाज जो सामाजिक आर्थिक सुरक्षा कोन्हे। असां सिंध में खां इन करे असां हिते विभाजन जा शिकार थी वियासीं कि सिंध में असांजी लीडरशिप एॾी मजबूत हुजे हा, गांधी जी खे मजबूर करे हा कि जीअं पाकिस्तान पंजाब जो बंटवारो थियो, बंगाल जो बंटवारो थियो, ईअं सिंध जो बंटवारो थिए। यदि वो विल पावर हुजे हा त अॼु असांजी स्थिति न थी। इन करे मां अॼु तव्हांखे सभिनी खे होशियार करणु चाहियां थो कि हिंदुस्तान में तव्हांजो भविष्य तॾहिं सुरक्षित रहंदो जॾहिं तव्हां राजनीति में अचो या प्रशासन में अचो। मां हमेशा चवंदो आहियां कि हिंदुस्तान में 3 पद महत्वपूर्ण आहिनि, पीएम, सीएम और बीएम। राजनीति में सिंधी समाज अग्रणी कॾहिं न थी सघंदो, छो कि डेमोक्रेटिक सिस्टम में वोट जी ताक़त तव्हां वटि कोन्हे। इन करे तव्हां राजनीति में तमामु वधीक सपने जी उम्मीद न कयो। लेकिन असां लाइ ॿियो फील्ड वधीक खुलियल आहे कि प्रशासन, एडमिनिस्ट्रेशन। हिकिड़ो MP MLA 5 साल लाइ ठहंदो, लेकिन यदि सिंधी समाज जा नौजवान सिंधी भाषा के माध्यम से चाहे अरेबिक लिपि में वजन चाहे देवनागरी लिपि में वजन उन्हीं के माध्यम से असां यदि साल में 4 या 5 कलेक्टर SP ठाहींदासीं तो ईंदड़ 50 सालन में असां वटि 50-100 कलेक्टर SP थींदा। और जंहिं समाज जो प्रशासन से नियंत्रण थींदो उन समाज के कोई ताकत कोन्हे जो उन सुरक्षा न दी सके। जॾहिं असां हिंदुस्तान में 50-100 कलेक्टर SP हूंदा अलग अलग राज्यन में तो ऑटोमेटिकली बेन समाजन जा जेके IAS IPS अफसर हूंदा वो चवंदा यार ये फलाने नवानी साहब के लोग हैं, इनको थोड़ा ख्याल कर लो। वो फलाना अपना IPS अफसर हमारा मित्र है यार, उनकी फोन आई थी देख लो। तो जाते असां रहूं था अलग अलग राज्यन में प्रशासन तंत्र ते तव्हांजो कब्जो हूंदो, तव्हां सुरक्षित आयो और असांजो भविष्य आहे। और प्रशासन तंत्र के कब्जे के माध्यम से मुझे यो भी सपनो आ कि सिंधी जाते हूंदो आ उते हमेशा नयो प्रयोग कंदो आ। अॼु जेको प्रशासन में असां ॾिसूं था कि विसंगतियूं आहिनि, सिंधी समाज जो जाके नौजवान यदि उन पद ते वेहंदो
तो वो पंहिंजे हिसाब सां कमु कंदो और देश हित में कुछ नया फैसला नई रोशनी ॾेई सके तो वो जो असांजो कॉन्ट्रीब्यूशन हुजणु घुरिजे प्रशासन के माध्यम से देश में वो असां देश लाइ भी असां कंदासीं पंहिंजे समाज लाइ भी कंदासीं। इन करे मां NCPSL में एक ड्रीम प्रोजेक्ट खणी आयो आहियां कि अचो नौजवान सिंधी पढ़ो लिखो और UPSC के माध्यम से इन प्रशासन में अचो। यो कम कीअं थींदो? NCPSL नंढी संस्था है, अॼु असां तव्हांखे किताब ॾियूं था, चाहे देवनागरी हुजे चाहे अरबी लिपि हुजे, निःशुल्क असां फ्री असां किताब ॾियूं था पिया। असां तव्हां लाइ फ्री वर्कशॉप करण लाइ तयार आहियूं, असां तव्हां लाइ फ्री कोचिंग करण लाइ तयार आहियूं, असां तव्हांजे ॿारनि खे स्कॉलरशिप ॾियण लाइ तयार आहियूं। लेकिन जेके भी हिते वेठा आहियो इन गार्जियंस की जवाबदारी आहे कि पंहिंजे घर में जेके भी ॿार तव्हांजा पढ़नि था, हिकु त तव्हां हिकिड़े ॿार खे तव्हां धंधे में भली लॻायो, लेकिन हिकिड़े ॿार खे तव्हां हायर एजुकेशन ॾेई करे जेको UPSC जी परीक्षाऊं आहिनि उन माध्यम सां उन्हनि खे अॻिते मोकिलियो। कुछ तकलीफ़ कोन्हे UPSC में, कोई तकलीफ़ कोन्हे। UPSC में तव्हां सिंधी एज ए मीडियम ॾेई सघो था। यदि तव्हांजो ॿार कॉन्वेंट स्कूल में पढ़े थो, इंग्लिश मीडियम पढ़े थो या हिंदी मीडियम में पढ़े थो, तव्हां लाइ विकल्प इहो आहे तव्हां हिंदी या इंग्लिश मीडियम के माध्यम से भी वो अपियर थी सके तो UPSC में। लेकिन यदि एक सिंधी सब्जेक्ट खड़े तो ऑप्शनल सब्जेक्ट में तो जेके ओरल इंटरव्यू थींदो आहे UPSC जो, उन ओरल इंटरव्यू में भी वो सिंधी भाषा के माध्यम से ॾेई सके। कुछ ॾींहं पहले मूंखे श्री राम जवरानी फोन कयो त असांजो हिकिड़ो सेमिनार आहे लोनावला में ऐं तई उते पेपर प्रेज़ेंट कंदा छा, सिंधी लैंग्वेज एंड यूथ। मूं हा त चयो, पर मूं फोन करे चयोमांनि न मां सिंधी न लिखी सघंदी आहियां न पढ़ी सघंदी आहियां ऐं न शायदि एतिरी सुठी ॻाल्हाए सघंदी आहियां, पोइ मां अंग्रेज़ी में प्रेज़ेंट कयां त चयूं त तई थोरी सिंधी ऐं थोरी अंग्रेज़ी मिक्स करे ॻाल्हाइजो। पर हिते जॾहिं मूं सभिनी खे सिंधी ॻाल्हाईंदो ॾिठो त मूं चयो पेपर जिते आहे उते रखियो वञे, मां सिंधी वास्ते दिलि सां ॻाल्हाईंदमि, दिलि जे अंदरों ॻाल्हाईंदमि। ग़लतियूं कंदमि, ज़रूरु जाम ग़लतियूं थींदियूं, पर मां उमेद कयां थी त तव्हां उन्हनि ग़लतियुनि खे न ॾिसी करे मुंहिंजी भावना खे ॾिसंदा ऐं उनखे ॾिसंदा त मूंखे सिंधियत लाइ केतिरो प्यारु आहे। अॼु खां 56 साल पहले जॾहिं मुंहिंजे पीउ मां जेके पाकिस्तान मां रेफ्यूजीज़ हुआ, शिकारपुरी हुआ, पढ़ियल कोन हुआ, सिर्फ़ु मुंहिंजो फादर हटवान की ॿोली ॼाणींदो हो। मूंखे ख़बर न आहे तव्हां मां केतिरनि उहा ॿोली ॿुधी बि हूंदी, जंहिंमें मात्राऊं कोन हूंदियूं आहिनि, तव्हांखे जीअं पढ़णो हुजे उनखे पढ़ी सघंदा आहियो। ऐं मुंहिंजी मदर जेका हुई उहा नागपुर में पैदा थी हुई, त उहा सिर्फ़ु मराठी ॻाल्हाईंदी हुई। उन्हनि डिसाइड कयो त असांजी धीअ कहिड़े स्कूल में वेंदी, ॿिन्ही खे अंग्रेज़ी कोन ईंदी हुई, त कुझु थियो त भई हिंदी में वञे, छो त भारत में हिंदी जो मान थींदो, या सिंधीअ में वञे त असां कुझु पढ़ाए सघंदासीं। पर मुंहिंजे फादर चयो न, असां हिनखे कॉन्वेंट में विझंदासीं। ऐं मूंखे अॼु ताईं यादि आहे उन्हनि चयो, छो त सिंधी पढ़ी करे छा कंदी, जेकर उन्हनि खे नौकिरी जो ख़्यालु असुलु कोन हो, छो त मिडिल क्लास शिकारपुरी छोकिरी उन वक़्तु, तव्हांखे अॼु खां 56 साल पहले जो सोचणो आहे, त कॾहिं हुननि खे नौकिरीअ जो ख़्यालु कोन हो, पर इहो हो त मां समाज में एक्सेप्ट थियां, तंहिंजे करे मूंखे अंग्रेज़ी अचणु तमामु ज़रूरी आहे। अॼु खां 56 साल पहले जेको सुवालु पुछियो वियो हुयो, अॼु बि इहो ई सुवालु थो पुछियो वञे त असां सिंधी पढ़ी करे छा कंदासीं। असां घणाई सुवाल हिते उठायासीं, घणाई जवाब ॾिनासीं। असां सिंधियुनि जीअं चयो वियो त किथे न आहियूं, मुंबई इटसेल्फ में असांजो हिकिड़ो बोर्ड 17 कॉलेजिस हलाईंदो आहे, जिते 50% सीट्स, रिमेंबर असां वटि 50,000 स्टूडेंट्स आहिनि, 50% सीट सिंधी माइनॉरिटीअ खे रिजर्वेशन में मिलंदी आहे। जेकर असांखे हर साल 25,000 स्टूडेंट्स कोन मिलंदा आहिनि, छो त एतिरा सिंधी कोन्हनि। असांजे चर्च गेट एरिया में 5 सिंधी कॉलेजिस आहिनि, जय हिंद, KC, HR, हिंदूजा इज़ वेरी क्लोज, त 5-7 कॉलेजिस हिकु इलाइक़े में आहिनि, तंहिंजे करे असांखे सिंधी स्टूडेंट न मिलंदा आहिनि। पर मां अॼु चवंदसि एज अ प्रिंसिपल, ऐं जेकर तई सभु असांजो साथ ॾियो, केरु असांजो साथ ॾे, नई पीढ़ीअ जा माउ पीउ, छो त असीं उन्हनि खां पुछंदा आहियूं त तई माइनॉरिटी कोटा में एडमिशन वठो था, तई सिंधी ॻाल्हाए सघंदा आहियो,
त तव्हांखे ख़बर आहे असांजा माउ पीउ उन जा माउ पीउ छा कंदा आहिनि, कंधु हेठि करे चवंदा आहिनि यू सी इवन वी कैन नॉट स्पीक यू नो, पोइ थोरी स्टाइल में ॻाल्हाईंदा आहिनि जो त असां अंग्रेज़ी कोन सम्झंदा आहियूं। त मां चयोमांइ न त तई जेकर पोइ हाणे छा ॿार चवंदा आहिनि मां थोरी थोरी ॻाल्हाईंदो आहियां, थोरी थोरी, उहो थोरी थोरी बि ठीक सां कोन चवंदो आहे। आई थिंक जेकर असां सिंधी ॿोलीअ खे प्रमोट करणु था चाहियूं त असांखे प्रिलिमिनरी लेवल खां शुरू करिणो आहे। मेजॉरिटी सिंधी स्टूडेंट्स सिंधी कॉलेजिस में एडमिशन वठंदा आहिनि, छो त असांजा कॉलेजिस, मां नथी चवां, तव्हां कंहिंखां बि था पुछी सघो त मुंबई में प्रेस्टिजियस कॉलेजिस चया वेंदा आहिनि। जेकर असीं कंपल्सरी कयूं सिलेबस खां परे थी करे कॉन्वर्सेशनल सिंधी त घटि में घटि असां कंपल्सरी कयूं, ऐं शायदि इहो असां सभिनी खे हिकु थी करे करिणो आहे। मां चयो अॼु ई मूं चयो इहो अगरि मां बि मरी वेंदसि त इहो ट्रेजर ख़तमु थी वेंदो, छो त मूंखे मुंहिंजे मम्मीअ ॾेई वई आहे ट्रेजर, ऐं प्लस मूं कैसेट्स ई कयूं आहिनि, त इहो ट्रेजर आहे मूं वटि। त इहो मां पंहिंजे ॿारनि खे चवंदी आहियां, मुंहिंजी नंढी बेबी कर्नाटक म्यूज़िक पढ़ंदी आहे, मां चयोमांसि कर्नाटक म्यूज़िक खे छॾ, हीउ जेको तुंहिंजी नानी छॾे वई आहे इन खे तूं प्रोमोट कर, इन जा एल्बम्स ठाहे, इन जूं कैसेट्स ठाहे, सो दैट माण्हुनि खे ख़बर पए भई एतिरो ट्रेजर आहे, घर में ट्रेजर आहे पर असां ॿाहिरि पिया ॻोल्हियूं, छो न अंदरि झांकूं, छो न अंदरि ॾिसूं असांखे एॾो ट्रेजर आहे। त अगरि तव्हांखे प्रमोशन करणी आहे सिंधी लैंग्वेज जी ऐं नंढड़नि यंगस्टर्स खे, सी वी हैव टू फोकस, इफ वी आर नॉट फोकस वी ओनली टॉक, इट डजंट मेक एनी सेंस, इट इज मीनिंगलेस। सो इफ वी आर फोकस, असांखे तमामु फोकस सां हलणो आहे। फोकस माना कॉन्सेंट्रेशन ऑफ पावर, एतिरो कॉन्सेंट्रेशन ऑफ पावर आहे जो ग्लास में रुगो रेज ऑफ सन कैन ब्रेक द ग्लास, एतिरो कॉन्सेंट्रेशन, हिकु बीम, त दैट कॉन्सेंट्रेशन ऑफ पावर सां उन फोकस सां असांखे कमु करिणो आहे। त उहो मां चवां थी NPSL अगरि प्रमोट थी करणु चाहे सिंधी, देन गो टू द ट्रेजर, एतिरो ट्रेजर आहे, लेट मी टेल यू लॉट ऑफ ट्रेजर, जेको मां पंहिंजे चंदीबाई कॉलेज में सिंधी ॿारनि खे ॾियणु चाहियां थी, ऐं हर टाइम मां कुझु न कुझु नओं प्रोग्राम कंदी वेंदी आहियां। हींअर मुंहिंजो टारगेट आहे फेब्रुअरी में सॼे ॾींहं जो वर्कशॉप कंदसि बहिराणे जो, त ॿार छा अट्रैक्ट थींदा, ॿारनि खे ख़बर पवंदी पंहिंजे कल्चर जी, पंहिंजे सभ्यता जी, भई हेॾो ऊनो आहे, ही छा आहिनि, कंहिंखे ख़बर कोन्हे पंजरा छा आहिनि। पंजरा माना 5 पैराग्राफ्स जा पंजरा हूंदा हुआ, जेके 40 जे टाइम ते दयाल शाह जे अॻियां हुननि ॻाया हुआ जॾहिं विर्त रखियो हुओ, त उहे पंजरा त तमामु इम्पोर्टेंट आहिनि। पर कॾहिं बि कंहिं बि हिन में माण्हू ॿुधंदी आहियां धमाधम कलंदर या ही सभु 8 पंजरा ॻाईंदा आहिनि, उन खां पोइ दे कम टू फिल्मी सॉन्ग्स, न, पंजरा माना रियल सेंस में पंजरा ॻायो। त रिच कल्चर आहे, कल्चर ॾाढो रिच आहे असांजो, पर उनखे असांखे टैप करणो आहे, ऐं उहो पोटेंशियल असांजे ॿारनि में आहे जो असांखे ॿारनि खे ॿुधाइणो आहे ऐं उन्हनि मां कढणो आहे। तॾहिं प्रोफेसर आहे ऐं मां सम्झां थो हीअ पहिरियों पेपर प्रेज़ेंट करे रही आहे, ऐं उन लाइ हिननि खे मोहर ठाहियो। हिननि में उहो कूत आहे, उहो टैलेंट आहे जेको जंहिं नमूने मूं उन्हनि खे ॿुधो आहे, ऐं नौजवान खे कहिड़े नमूने अॻियां अचणु घुरिजे या सिंधी उन्हनि ताईं कीअं पहुचे, उन ते हिन जा वीचार मूं कुझु ॿुधा, त मूं छो न पेपर पेश कयो था, सो अॼु हिननि खे ॿुधो नौजवाननि जा वीचार कहिड़ा आहिनि सिंधी ॿोलीअ लाइ, ऐं नौजवान कीअं हुन सां जुड़नि। प्रिया बिजलानी जी। सिंधी भाउरनि भेनरुनि ऐं ॿारनि में उहो उत्साह कोन्हे। अॼु जी सिंधी नौजवान पंहिंजी सिंधी ॿोली ऐं सभ्यता खे छॾे पश्चिमी सभ्यता अपनाए रही आहे। हालांकि देश जे विरहाङे खां पोइ सिंधी ॿोलीअ खे घणो नुक़सानु पहुतो आहे, पर सन 1970 ईस्वीअ खां पोइ जीअं इंटरनेट टेक्नोलॉजी कंप्यूटर जो उपयोग वधणु लॻो आहे, तीअं ई अंग्रेज़ी ॿोलीअ जे वधंदड़ उपयोग जे करे असांजी सिंधी ॿोलीअ जो आईंदह ख़तरे में पइजी वियो आहे। अॼु जो नौजवान सिंधी ॿोलीअ खे विसारींदो थो वञे ऐं पढ़ाई ॿोलीअ खे अपनाए फ़खुर थो महसूस करे। अॼु जे नौजवान खे पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइण में ऐं पाण खे सिंधी छॾाइण में शर्म छो थो अचे। अहिड़े वक़्त ते सिंधी ॿोलीअ जो आईंदो ख़तरे में कीअं न पवंदो। कंहिं सच चयो आहे, सिंधी न मुई आहे सरकार जे इनकार सां, सिंधी त मुई आहे घर वारनि जे वहिंवार सां। जी सुञाणप उहा आहे मां सिंधी आहियां ऐं सिंधी रहंदसि। उहा मुंहिंजी सुञाणप चाहे मां भारत में हुजां या अमेरिका जी सिटीज़न हुजां या कंहिं बि प्रोफेशन में छो न हुजां, पर इहा सुञाणप त मां सिंधी आहियां
सदाई कायम रहंदी ऐं मां हर हंधि हर हाल में सिंधी रहंदसि। इहा ॻाल्हि सच सम्झणु तमामु ज़रूरी आहे। असांजी सुञाणप सिंधी ॿोलीअ बिना अधूरी आहे। इन करे इहा ॻाल्हि ज़रूरी आहे त असीं सिंधी आहियूं, पाण खे सिंधी सॾायूं, पंहिंजी ॿोलीअ खे बचायूं ऐं उनजे वाधारे लाइ ऐं विकास लाइ का बि कुर्बानी करण लाइ तयारु रहूं। आख़िर में मूंखे हिकु प्यारो सिंधी गीत यादि अची रहियो आहे। जाग सिंधी जाग वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग नाहे वेल सुमण जी नाहे, वेल सुमण जी नाहे भाऊ वेल सुमण जी नाहे, जाग सिंधी जाग वेल सुमण जी नाहे। सिंधीअ जे फैलाव लाइ न सिर्फ़ु हिंदुस्तान पर जापान ताईं वञी करे उतां जे माण्हुनि खे सिंधी सेखारी आहे। ॿ महीना उते रहियो आहे। जापान गवर्नमेंट जे जापान जे यूनिवर्सिटी जे तरफ़ां हिनखे घुरायो वियो आहे। सिंध घणई दफ़ा थी आयो आहे ऐं उनखां अलावा वर्ल्ड सिंधी कांग्रेस वारनि हिननि खे भारत ऐं पाकिस्तान जे सिंधियुनि खे करण लाइ गॾाइण लाइ बि घणई दफ़ा हुननि खे घुरायो आहे। ऐं हिकिड़ी ॿी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, या मां गर्व सां चवां त मां बि PhD हिननि जे अंडर में करे रहियो आहियां। मुंहिंजो जेको आहे सब्जेक्ट उहो आहे राम पंजवाणी, हिकु शख़्सियत, हिकु लेखक। मुंहिंजे मक़ाले जो उन्वान आहे सिंधी सुञाणप ऐं नौजवान। सिंधी ज़ुबान हिकु ज़िंदा जावीद ऐं तरक़ी याफ़्ता ॿोली आहे। जा न सिर्फ़ु हिकु क़दीम ज़ुबान आहे पर लफ़्ज़नि जे भंडार यानी वोकेबुलरी तोड़े अदब ऐं लिटरेचर जे लिहाज़ खां बि तमामु शाहूकार आहे। सिंधी साहित्य जी ज़ख़ामत, ज़ख़ामत, गूनागूनियत ऐं गहराई अॼु जे तरक़ी याफ़्ता दौर में बि समूरियुनि ॿोलियाई घुरिजुनि खे हर तरह सां मुतमइन कयो आहे। सिंधी संस्कृति, सिंधी कल्चर, सिंधी कल्चर दुनिया जी शाहूकार तरीन सकाफ़तुनि मां हिकु आहे। हिकु अंग्रेज़ माहिर लिसानियात, हिकु लिंग्विस्ट विद्वान डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प चवे थो त सिंधी ख़ालिस संस्कृत मां निकितल ॿोली आहे। सिंधी ख़ालिस संस्कृत मां निकितल ॿोली आहे। उहा उत्तर हिंदुस्तान जे ॿियनि मक़ामी ॿोलियुनि, ॿियनि इलाइक़ाई ॿोलियुनि बनिस्बत धारियुनि ॿोलियुनि जे असर खां आजी आहे। जेकॾहिं सिंधीअ जी भेट संदसि भेनर ज़बानुनि सां कजे त ग्रामर जे लिहाज़ खां सिंधीअ खे उन्हनि सभिनी ॿोलियुनि में पहिरियों नंबर ॾियणो पवंदो। डॉक्टर अर्नेस्ट ट्रम्प जो चवणु आहे, हू वधीक चवे थो त सिंधी ॿोली क़दीम प्राकृत जे हवाले में ॿियनि हिंदुस्तानी ॿोलियुनि मराठी, हिंदी, पंजाबी ऐं बंगालीअ खां बि वधीक ख़ालिस, शुद्ध ऐं निज आहे, जंहिं ग्रामर जे लिहाज़ खां पंहिंजो असलोको रूप एतिरो त बरक़रार रखियो आहे जो ॿियूं भेनर ज़ुबानूं, ॿियूं हिंदुस्तानी ज़ुबानूं मथे रीस करे सघनि थियूं। सिंधी संस्कृति ऐं सिंधियत खे सम्झण लाइ, सिंधी संस्कृति ऐं सिंधियत खे सम्झण लाइ जेकॾहिं असीं तारीख़ जे सुफ़ात में लिया पाईंदासीं त मोहन जो दड़ो वारे दौर खां सिंधू मात्रीअ जो थोरो अभ्यास करण सां जेकर सिंधियत ऐं सिंधू संस्कृतीअ खे जल्दी सम्झी सघंदासीं। तारीख़ शाहिद आहे, तारीख़ शाहिद आहे त जंहिं आतंकवाद, जंहिं टेररिज़म, जंहिं हैवानियत ऐं दरंदगीअ दुनिया जे केतिरनि ई मासूम इंसाननि खे ॿोहे में विधो आहे, सिंधी माण्हू आगाज़ वारे वक़्त खां ई उन वहशानियत खां आजा रहिया आहिनि। इहो ई सबबु आहे जो मोहन जो दड़ो जे खंडरात मां इंतिहाई ऊचे क़िस्म जो कपिड़ो, सोन ऐं चांदीअ जा ज़ेवर, काठ ते उकरियल जंडीअ जो हुनुर ऐं साफ़ सुथरो जीवन गुज़ारण लाइ
रिथा सां ठाहियल रोड रस्ता अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम त मिलियो, पर उते कहिड़े बि क़िस्म जो को बि हथियार नज़र न आयो जंहिंमां इन ॻाल्हि जी शाहिदी मिले थी त सिंधी माण्हू कहिड़े बि क़िस्म जी वहशानियत खां हमेशा हमेशा दूर पई रहिया आहिनि। न सिर्फ़ सिंधू तहज़ीब, सिंधी फ़लसफ़े हयात, सिंधी सोच वीचार, पर समूरो सिंधी साहित्य, समूरो सिंधी अदब, सिंधी लिटरेचर अमनो आश्तीअ जे पैगाम सां सरशार आहे। हुननि वटि केर बि धारियो नाहे, कहिड़े बि क़िस्म जी अन्ना ऐं ईगो नाहे। हुननि वटि आहे त सिर्फ़ हक़ ऐं हिकिड़ाई जी लात आहे। हू त पाण पंहिंजो वजूद विञाए हक़ हक़ीक़ीअ में हिकु थियनि था। लाखिणे लाल शाह अब्दुल लतीफ़ भटाईअ चयो आहे, पेही जा पाण में कयम रूह रिहाण, पेही जा पाण में कयम रूह रिहाण, नको डूंगर ॾेढ में नका केचिन कान, पुनू थियसि पाण ससुई तां सूर। जॾहिं ससुई ऐं पुनू जो ई विछो मिटिजी वञे, जॾहिं ससुई खे इहा ख़बर पवे त पुनू बि मां पाण आहियां, त धारिया बि किथां ईंदी। इहो आहे शाह लतीफ़। मुंहिंजा दोस्तो, बलदेव मटलाणीअ जो ही पेपर ॿुधी करे सचपच असांजा रोटा खड़ा थी विया। हुन जे पेपर जे हर हिकु लाइन में दर्द भरियल हो ऐं उहो दर्द जेको आहे सभिनी वटि सचपच अंदर में एहसास आहे, पर ॿाहिरां कोई अचण लाइ तयारु नथो थिए। सिर्फ़ु हिकु हिकु लाइन सच हुई ऐं सभिनी खे उनजो एहसास थियो, पर मां हिन अदीब मां चाहियां थो अञा सुझाव असांजे साम्हूं पेश करे। हिन में असांजे माइटनि ते, असांजे समाज ते ॾोह आहे, इहो ज़ाहिर थी चुको आहे। जीअं ॾोह असांजी प्रिया भेण ॾियो त असांजे सरकारनि ते बि ॾोह न आहे, असांजे घर वारनि ते ॾोह आहे। ॾोह आहे असांजी सिंधी ॿोली प्राचीन आहे, असांजी सिंधी ॿोलीअ सॼी दुनिया खे राह ॾिनी आहे। इंसानी सभ्यता जी शुरूआती सिंध जे ज़मीन तां थिए थी। हाणे इहो सभु कुझु असीं ॿारनि ताईं पहुचायो आहे, पर ॿार अञा बि असां खां पुछनि था त असांखे कुझु रस्ता सवला ॿुधायो त असां सिंधी लैंग्वेज ते कीअं पहुचूं। सो मां चाहींदुसि नेक्स्ट टाइम जेको तव्हां सम्मेलन कयो उन में ख़ासि हिन ॻाल्हि ते डॉक्टर साहिब खे वर्ज़ कयो वेंदो त असांखे सुझाव वधीक ॾे ऐं हिननि खे उनजो अनुभव आहे। कई शागिर्द हिन वटां PhD MPhil MA सभु करे ऐं हिते बि जेके वेठा आहिनि घटि में घटि 5-7 शागिर्द हिननि जा जेके आहिनि हिननि जे गाइडेंस में करे रहिया आहिनि ऐं असांखे फ़ख़्रु आहे। ही पंहिंजो एतिरो टाइम ॾियनि था, एतिरो वक़्तु ॾियनि था। ॿी ॻाल्हि रही प्रिया जो सुठो प्रयास हो। उनजे हिकु ॻाल्हि मूंखे ॾाढो मोयो त नौजवान पीढ़ीअ खे, असांजे अॼु जे नौजवाननि खे, ॿारनि खे इन ॻाल्हि जो अहसासु थी चुको आहे त असांजे माइटनि जी ग़लती आहे। जेकॾहिं हिन पीढ़ीअ इहो अहसासु कयो तॾहिं बि असांजी अधु लड़ाई खटि थी। छो त तव्हां जंहिं उमिरि में आहियो, तव्हांजा जॾहिं ॿार ईंदा, तव्हां बख़ूबी जेका तव्हांजे वॾनि या असांजे वॾनि मिस्टेक कई आहे, असां ताईं सिंधी लैंग्वेज, सिंधी ॿोली न पहुचाई आहे, उहा तव्हां न कंदा, छाकाणि दोहिराइणु त ग़लति आहे। त उन लिहाज़ खां इहो बि हिकु सुठी सुजाॻी आहे त तव्हांखे इन ॻाल्हि जो अहसासु थी वियो आहे त सरकारूं या असां जेको कुझु हक़नि खे वधीक डिमांड कयूं था, पंहिंजा फ़र्ज़ विसारे था छॾियूं, त हींअर असांखे पंहिंजो फ़र्ज़ बि ॿारनि जे तरफ़ पालणो आहे। इहा बि हक़ीक़त आहे जेका तव्हां ॿुधाई त असां वटि भाउ राम बख्शाणी जी आहिनि दुबई मां, हुते राज दासवाणी जी लंडन मां आहे, ॿिया बि के असांजो दोस्त ही इंदौर मां आयल आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि त वॾनि शहरनि खे छॾे करे हिंदुस्तान में बि अञा सिंधियत जो वधीक ज़ोर आहे। ऐं हींअर रिसेंटली मूंखे दुबई बि वञणु थियो, जकार्ता वियासीं। तव्हां बिलीव कंदा त असां हिते असांजा ॿार जणियो नथा पाइनि, पर मूं ॾिठो जकार्ता में बि जणे जी रस्म क़ाइमु आहे। एंड टीजड़ी ऐं जेको ज़ालूं विर्त रखनि थियूं, अॼुकल्ह हिते टीजड़ीअ खे फेराए करे चवंदा करवा चौथ, त उहो बि असांजो बदिलाउ जेको ग़लति आहे। इहा हक़ीक़त प्रिया जी पेश कई त असां खां वधीक ॿाहिरनि मुल्कनि में जेके रहिया उनजो सबबु इहो थी सघे थो उन्हनि खे डपु हो
त शायदि असां ॿाहिरि आहियूं त असांखां सिंधियत सफ़ा खसिजी न वञे। सो उन ॻाल्हि ते बि ध्यानु ॾेई सघे थो। ॿी जेका ॻाल्हि हिन पेपर में मिस्टर बलदेव मतलानी साहिब बि ॿुधाई, प्रिया बि हुनखे वर्ण कयो त सिंधियुनि कामयाबी पातियूं आहिनि एंड आर्थिक तौर ते हू हिकदमि, ऐं सच बि इहो आहे अॻु जेको हिकिड़ो माण्हुनि जे ज़बान ते हो त अंग्रेज़नि जे मथां कॾहिं सिज नथो लहे, अॼु मां ईअं सोचींदो आहियां त उहा कहावत ग़लति आहे। अॼु सिंधियुनि जे मथां कॾहिं सिज नथो लहे, छाकाणि त जशन वासवानी खे हिकिड़े नंढे ॿेट में बि सिंधी मिले थो इहो, ऐं मास्तर चंद्र जो बि इहो हिकिड़ो हुयो त चंड ते बि केरु पहुतो त पहिरियों यार सिंधी हूंदो। ॿी ॻाल्हि जेको हींअर तकिड़ो मूंखे वीचार अचे थो त असां सिंधी ॿोली नौजवाननि ते कीअं पहुचायूं, छाकाणि संगीत हिकु अहिड़ो आहे खुमार पैदा करे थो। संगीत सां जंहिं असीं उन्हनि खे मोहींदासीं, जंहिंमें मास्तर चंद्र जा गीत जेकॾहिं 10 दफ़ा तव्हां घर में हलाईंदा त शायदि नौजवान उन तरफ़ माइल थींदा, छाकाणि उन में हिकिड़ो असांजो फोक संगीत जेको आहे ऐं जेको उनजी लिरिक्स जंहिं लिखिया आहिनि, जंहिं बि गीत लिखियो आहे रिया जा या जिन जा बि, उन में हिकिड़ो जीवन जी सचाई समायल आहे। त ॿारनि खे जीअं मूंखे मुंहिंजो जॾहिं गोविंद माली सां सोहबत थी चङा साल पहिरीं, त उन पहिरीं मूंखे चयो राम जेकॾहिं तूं वोकल कल्चर ते ध्यानु ॾींदे त तुंहिंजी सिंधियत, तुंहिंजी सिंधी ॿोली क़ाइमु रहंदी। सो वोकल कल्चर असांजे लाइ हिकु सुठो वाहण आहे, छाकाणि पढ़ी करे असां सिंधी न ॻाल्हाईंदासीं, पर ॿुधी करे जेकॾहिं लोकल कैबल वारा आहिनि, भली हफ़्ते में हिकु दफ़ो, भली महीने में हिकु दफ़ो टाइम फिक्स हुजे ऐं पेश करण जो तरीक़ो हुजे। जीअं रामायण ॿुधण लाइ माण्हू तयारु न, पर रामानंद सागर अहिड़ो पेश कयो जो पाकिस्तान में मुस्लमान, अमेरिका में ऐं रशिया में जेके आहिनि अंग्रेज़ बि इंतज़ारु पिया कनि। त मां वरी बि तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त हिन इलेक्ट्रॉनिक मीडिया जे माध्यम खे जेको राम जवाहराणी असांखे ॿुधायो हुनखे वधायूं ऐं हुनखे पेश करण जो तरीक़ो। मां सचपच ॿुधायांव, 2 मिंट ख़ाली झूलण खे यादि करे ॻाल्हाईंदो आहियां। उल्हासनगर जा मुंहिंजा केतिरा दोस्त वेठा आहिनि, उन्हनि बि इहो ॾिठो हूंदो त असां हिनखे अॻिते वधायूं, केबल वारनि खे कुझु पैसा ॾेई करे इहो प्रोग्राम हलायूं। धन्यवाद। बिल्कुलु सुठो सुझाव आहे इहो। हींअर रिसेंटली कुझु पिक्चर्स बि ठहियूं आहिनि, फिल्म्स, टीवी सीरियल्स, माना वीडियो फिल्म्स ठही, हीअ मैसेज उन्हनि ताईं पहुचे त असांजी सभ्यता जो बुनियाद जेको आहे उहो साॻियो रखो, फाउंडेशन साॻी रखो, असांजी सभ्यता रिच आहे, उहा तस्वीर साॻी रखो, पर उन में भले तव्हां नवां रंग भरियो, तस्वीर खे कटे या बिगाड़े बदिलिबो न कयो। छाकाणि मूं घणनि ई पिक्चर्स में ॾिठो आहे त असांजी सभ्यता खां हटी सिर्फ़ु पैसे कमाइण जे ख़्याल खां हू कुझु जो कुझु भरनि था, उहो बि न थियणु घुरिजे। त चैनल ते बि इहा ख़बरदारी थियणु घुरिजे त कैसेट खे ॾिसी जंहिंमां असांजी सिंधियत जो सही पैगाम मिले उहो ॾेखारियो वञे। धन्यवाद। नर्स अलार्म, वार्निंग अलार्म असांजे लाइ, महिरबानी करे हाणे असां सुजाग थियूं, छाकाणि त ॾाढो ॾुखियो कमु आहे जेको मां कोशिशि कंदी आहियां कि ॿार अचनि, सिंधी पढ़नि, एज़ अ सेकेंड लैंग्वेज खणनि। केतिरियूं उन्हनि खे फैसिलिटी, रेड कार्पेट ट्रीटमेंट मिले थी, कम एडमिशन खुलियल आहिनि, पर उहो ॾाढो ॾुखियो कमु आहे। हाणे इहो असांजो इहो फ़र्ज़ु आहे त असां ॿारनि जो ओरिएंटेशन खां पहिरीं उन्हनि जे माइटनि जो ओरिएंटेशन कयूं, त ई उहे ॿार सेकेंड लैंग्वेज खणनि था पिया। जिते 15 सालनि खां जैन कॉलेज में पढ़ियां थी, 10 सालनि खां तोलानी कॉलेज में पढ़ियां थी, पर जिते 2 ॿार हुया, अॼु जी तारीख़ में FIJC में 60 ॿारनि। उहो बि सिर्फ़ु इन करे जो एडमिशन खां अॻु अहिड़ो को प्रोसीजर हुजे जिते ॿारनि जा माइट अचनि ऐं ॿारनि जी माइटनि जो ओरिएंटेशन कयो वञे। छाकाणि त ॿारनि जा माइट हे फ्रेंच खणनि न, असांजा ॿार 90 मार्कूं मिलंदियूं आहिनि, आराम सां ऑब्जेक्टिव आहे खणी वेंदा आहिनि, पर असां सिंधी में बि उन्हनि खे मार्कूं ॾियूं था। पंहिंजी मातृभाषा आहे, ॿार ॻाल्हाए वेंदा, उन्हनि में उहो आहे जुनून। तव्हां उन्हनि खे 2 महीना सिंधी पढ़ायो, जिते मां वेंदी हुअमि कॉलेज में चवंदा हुआ ॿार हाय मैम हाउ आर यू, अॼु ॿार चवंदा मैम कीअं आहियो। उहा चीज आई आहे त असां करे सघंदा आहियूं। तंहिं करे इहो असां लाइ हाणे वार्निंग अलार्म आहे त असां माइटनि जी ओरिएंटेशन जो प्रोग्राम रखूं ॿारनि जे बदिरां। बस एतिरो ई चवणो। शबनम पूनावाला, हीअ सिंध ऐं हिंद में तमामु मशहूरु आहे। ख़ासि करे मां जॾहिं फेसबुक ते ॾिसंदो आहियां त
हज़ारनि में बोर्ड हूंदी आहे, हज़ारनि में उन्हनि जूं लेटर्स ऐं हज़ारनि में उन जूं वाधायूं हूंदियूं आहिनि शबनम जी खे। हिननि बि सख़्तु लाइफ मां हींअर शबनम जे कतरे ते आया। पहिरीं इहे जेलर हुई, या शायदि कंहिंखे ख़बर न आहे, पूना जे जेल में निर्मय सां हाणे प्यार सां मिठी ॿोली सां चवां थी पई त इहे जेके अन्याय, इहे जेके अनहद थियनि उन्हनि खे दूर कयो, सिंधियुनि सां गॾिजो, सिंधियुनि सां ॻाल्हायो। जे मां सिंध मां थी आयसि त मूंखे ख़बर पई हज़ारे लखे हिते अचनि था चाहिनि ॻाल्हाइण लाइ, पंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधाइण लाइ। उन्हनि खे केतिरो सी हासिलु करे सघूं था, उहे कॾहिं न अची सघिया आहिनि। असांजे हथ केॾा ठीकु आहे न, उहो सब्जेक्ट आहे ऐं सिंध जी ॻाल्हि जे छाकाणि त चयो बि थो सिंध आहे ज़िंदा। ख़ैर त मां तमामु घणी महिरबानी थी मञा पई राम जी जो हिकु त हुन मूंखे मंच ॾिनो आहे 3-4 सालनि खां पोइ ऐं मूंखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो त मूं छोड़ा ॾाढा कुछ जंहिंखे मौक़ो नथो मिले ऐं हुनखे पंहिंजा उमंग इज़हार करणा आहिनि त थोरो दिलि में पीड़ा थिए थी पई। सो असीं कोशिशि हिन दफ़े इहा कईसीं ऐं माली साहिब जो इहो चवणु हो त नौजवाननि खे अॻियां आणियो ऐं इहो ई सबबु आहे त अॼु 3 नवनि माण्हुनि पेपर पढ़िया आहिनि। उन 3 नवनि माण्हुनि पहिरियों दफ़ो पेपर पढ़िया आहिनि, जंहिंमें असां वटि 30 साल जो नौजवान बि हुयो त 28-30 साल जी निगरी भी हुई, जिन वो पेपर पंहिंजे सुठे नमूने पेश कया आहिनि। सो कोशिशि ईअं रहंदी, पर हाणे जेकॾहिं माइट उन्हनि खे घर मां कढी चवंदा सभु ॿारनि खे विहारींदासीं त हलंदो कोन। जेके सीनियर माण्हू आहिनि जिन खां बि असांखे सिखणो आहे, इन करे असां बैलेंस कयोसीं। अॼु हू सिंध छॾे हिते पहुतो आहे, हुनजा बि वीचार असांजे लाइ काराइता आहिनि। बलदेव मटलानी जेको जंहिं नमूने जंहिंखे पढ़णु वक़्तु सोज़ एतिरो भरिजी पे आयो जो शुडका पे ॾिनई, त इहे बि हिकिड़ा उमंग आहिनि ऐं सभिनी खे ॿुधणो आहे। थी सघे थो 10 ॼणा कतार में पहिरें दफ़े 3 खे लाइन में मिली जॻह ॿिए दफ़े तव्हांखे मिलंदी। अफ़सोस न कयो, जीवन आहे, कमु कंदा रहो, कॾहिं न कॾहिं सभु